अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट प्रोग्राम में इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोही अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां शुमरा दौर जे कुछ उन्हनि औरतुनि जो ज़िक्र कंदासीं जंहिंजो सिंध जी अदबी या सियासी तारीख़ में अहम किरदारु आहे। जॾहिं शुमरा दौर जी ॻाल्हि था कयूं त असांखे दोदे शुमरे ऐं चनेसर जी जेका जंग लॻे थी उन खां पोइ जे पस मंज़र में वञिणो थो पवे। दोदे जी शहादत खां पोइ हिकिड़ो सवाल पैदा थिए थो त आख़िर केरु हुकूमत करे। हाणे दोदे जो पुटु आहे संघार, जेको तमामु उमिरि में नंढो आहे ऐं उनजी धीउ आहे ताराबाई। हाणे सिंध जी तारीख़ में शुमरनि जो दौरु उहो दौरु आहे जंहिंमें असांखे ॿ औरतूं हुक्मरान मिलनि थियूं, जंहिंमें ताराबाई शामिलु आहे जेका दोदे जी धीउ हुई ऐं हमूबाई शामिलु आहे जेका दोदे जी नुंहुं हुई, यानी संघार जी ज़ाल हुई। हाणे हीउ थोरो पस मंज़र हिनखे थोरो सम्झण जी ज़रूरत आहे। इहो सुवाल तव्हां खां इंटरव्यू में केरु पुछी सघे थो त सिंध जी तारीख़ में उहे कहिड़ियूं हुक्मरान औरतूं आहिनि जेके जिन सिंध ते हुकूमत कई, त मां चई सघंदो त साईं हिकिड़ी आहे ताराबाई ऐं ॿी आहे हमूबाई। हाणे इन्हनि जो पस मंज़र छा आहे हुकूमत जो, उहो कुझु हीअं आहे त दोदो जीअं शहीद थिए थो त संघार नंढो आहे ऐं इन जे करे राजभाग इहो फ़ैसिलो करे थो त इहा हुकूमत हाणे दोदे जी धीउ जे हवाले जेका वॾी आहे तारा, उन जे हवाले हुकूमत कजे। अहिड़े तरीक़े सां तारा सिंध जी पहिरीं हाकिम औरत बणिजे थी ऐं वगह कोट में हिन जो कैपिटल बणिजे थो ऐं हीअ हुकूमत करे थी। ऐं तारा पंहिंजे दौर में ॾाढे सुहिणे नमूने सां ऐं सुहिणे असलूब सां सुहिणे तरीक़े सां हुकूमत हलाई। ऐं जॾहिं संघार वॾो थियो, बालिग थियो ऐं हुकूमत करण जे लाइक़ु थियो त हुन रज़ाकाराना तौर ते इक़्तिदार पंहिंजे भाउ जे हवाले करे छॾियो। अहिड़ी तरीक़े सां संघार हाकिम बणियो। संघार जॾहिं शहीद थिए थो, गुज़ारे वञे थो संघार, त संघार जे गुज़ारे वञण खां पोइ छाकाणि त उनखे पुट जो औलाद कोन हो ऐं धीउ जो बि औलाद कोन हो, इन जे करे संघार जे मरण खां पोइ वरी सिंध जी ॿी हाकिम औरत बणिजे थी हमूबाई, जेका संघार जी ज़ाल हुई। अहिड़े तरीक़े सां तारा ऐं हमू ॿई सिंध जे तारीख़ में पहिरियों हुक्मरान औरत तस्वुरु कयूं वञनि थियूं ऐं हीउ उहो दौरु आहे शायदि जो अॻु किथे बि का हुक्मरान औरत न रही आहे। असां हिन मां अंदाज़ो लॻाए सघूं था पिया त सिंध जो समाज उन वक़्तु शुमरनि जे दौर में बि केॾो रोशन ख़्यालु रहियो आहे जो असां वटि औरतूं बि हुक्मरान रहियूं आहिनि ऐं उन्हनि सुहिणे नमूने सां हुकूमत बि कई आहे। इहा रोशन ख़्यालीअ जो ऐं हिकिड़े ज़बरदस्त समाजी बीहक जो हिकिड़ो मिसाल आहे जो असां वटि हुक्मरान औरतूं रहियूं आहिनि। इहे पहिरियों सिंधियाणियूं आहिनि, पहिरियों हुक्मरान औरतूं आहिनि जेके सिंध जी तारीख़ में रहियूं आहिनि। इहो शुमर जे दौर में आहे। अच्छा, इन ई दौर में इन खां अॻु हिकिड़ी औरत आहे बाघुल बाई, तव्हां नालो ॿुधो हूंदो। उनखे बि ॾाढो सुहिणे नमूने सां सिंध में यादि कयो वञे थो ऐं असां पंहिंजे धीउनि जा नाला बाघुल करे रखूं था पिया। इहा बाघुल जेका आहे इन लाइ अदबी तारीख़ुनि में अचे थो पियो त जॾहिं भूंगर जी वफ़ात खां पोइ इक़्तिदार हवाले करण जी ॻाल्हि थिए थी त तॾहिं राजभाग इहो फ़ैसिलो करे थो त बाघुल खे ऑफर करे थो, छाकाणि त उहा भूंगर जी धीउ हुई, दोदे ऐं चनेसर जी भेण हुई, त बाघुल खे ऑफर कनि था पिया त तव्हां हुकूमत संभालियो, तव्हांखे हुकूमत ॾियूं था। बाघुल चए थी त इहो कीअं थो थी सघे, मुंहिंजा भाइर जवान आहिनि, वॾा आहिनि ऐं मुंहिंजा भाइर मौजूदु आहिनि, त भाइरनि जे हूंदे मां भेण खे थी हुकूमत करे सघां। सो उन हुकूमत वारी ऑफर खे ठुकरायो, इनकार कयो ऐं अहिड़े तरीक़े सां राजभाग फ़ैसिलो कयो त हाणे हुकूमत कंहिंखे ॾिजे। पोइ इन विच में तव्हांखे ख़बर आहे, तव्हांजे मुताले में आहे त दोदे ऐं चनेसर जी जेका ॻाल्हि अचे थी पई, चनेसर जेको आहे उहो वॾो आहे ऐं दोदो नंढो आहे। हाणे चनेसर जेको आहे भूंगर जे धारी ज़ाल मंझां आहे ऐं दोदो भूंगर जी ॾाॾी पोटी ज़ाल मंझां आहे। हाणे शुमरनि खे इहा ॻाल्हि उन वक़्तु पसंदि त न आई त हाणे वॾे माना चनेसर खे इक़्तिदार ॾिजे, पर बहरहाल इहा ॻाल्हि बीठी त चनेसर खे पग ॿधाइजे। तोड़े जो हू धारी ज़ाल मां हो, पर बहरहाल भूंगर जो पुटु हुयो त बहरहाल चनेसर खे हिननि ऑफर कई। पर चनेसर चयो त बीहो त भला मां पंहिंजी माउ खां पुछी अचां, तव्हां तरसो मां पंहिंजी अम्मा खां पुछी अचां। जॾहिं चनेसर इहा ॻाल्हि कई त हिकु त हू धारी औरत जो पुटु हो, यानी चनेसर जी जेका ज़ाल हुई उहा सुमरियाणी न हुई, ॾाॾे पोटी न हुई, त इहा ॻाल्हि सुमरनि खे, राजधणियुनि खे, राजभाग वारनि खे ॾाढी नागवार गुज़री ऐं उन्हनि पोइ इहो फ़ैसिलो कयो त यार जेको हाणे पंहिंजी माउ खां पुछण थो वञे त हीअ त असां सुमरनि खे लोड़े छॾींदो, त हीअ कीअं हुकूमत कंदो, हीअ त हिन वटि त को विज़डम ई कोन्हे, फ़हम ई कोन्हे। सो बहरहाल उन्हनि पोइ चनेसर खे रद्द करे
ऐं दोदे खे इक़्तिदार में विहारियो, माना हुकूमत दोदे खे ॾिनो। ऐं पोइ तव्हांखे ख़बर आहे त चनेसर अलाउद्दीन खिलजीअ खे वठी आयो। अलाउद्दीन खिलजीअ खे हू इहा लालच ॾेई वठी आयो त मां तोखे पंहिंजी भेण यानी बाघुल बाईअ जो संग ॾींदुसि। अलाउद्दीन खिलजी सिंध ते काहे आयो ऐं पोइ दोदो ऐं उनजा जेके साथी आहिनि सिंध जा सूरमा, उहे अलाउद्दीन खिलजीअ सां मज़ाहमत कंदे विढ़ंदे शहीद थी विया। ऐं इन विच में सूमरनि पंहिंजूं जेके औरतूं आहिनि सूमरियूं, उहे भाॻो भान जी मारिफत अबड़े वॾवड़े जे हवाले साम करे छॾियूं। नतीजे में पोयां ही दोदो सूमरो ऐं साथी उन वक़्त जा उहे इन सां अलाउद्दीन खिलजीअ सां विढ़ंदे शहीद थिया। त सिंध में सूमरनि जे दौर में असांखे 3 औरतूं मिलनि थियूं जिन जेके बावकार औरतूं आहिनि, जिन जो हिकिड़ो ज़बरदस्त निशान छॾियल आहे सिंध जे तारीख़ में। बाघुल बाई जेका चवनि था त जेका मज़ाहमत कंदी रही हिन धारियुनि सां, काब्ज़नि सां, हमले आवरनि सां, अहिड़े तरीक़े सां हमू बाई ऐं तारा बाई हुक्मरान रहियूं ऐं सुठियूं हुक्मरान रहियूं। सो इहो हिकिड़ो डिटेल्ड बहस आहे। तव्हां यकीनन जॾहिं बाघुल बाईअ ते पढ़ंदो त उनखे तफ़सील सां पढ़णो पवंदो तव्हांखे, ऐं हमू बाई ऐं तारा बाईअ जे हवाले सां तव्हां पढ़ी सघो था त जीअं तव्हांखे को बि इन क़िस्म जो को सुवाल तव्हांजे साम्हूं अचे त तव्हां उनखे फेस करे सघो या उनखे जवाबु ॾेई सघो। सो उमेदु आहे त हीअ मुंहिंजी नंढड़ी कोशिशि आहे। मां नंढियूं नंढियूं वीडियोज़ ठाहे अव्हांजी रहनुमाई करे रहियो आहियां। तव्हां सिर्फ़ु एतिरो कयो जो असांजे वीडियोज़ खे न सिर्फ़ु पाण ॾिसो पर पंहिंजनि दोस्तनि सां बि शेयर कयो त जीअं तव्हांजे लाइ सवलाई थी सघे। सो उमेदु आहे त हीअ वीडियो बि तव्हांजे कमाई हूंदी। सो मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿी वीडियो में हाज़िर थींदासीं नए मौज़ूअ सां गॾु। जेॾां पेर तेॾां ख़ैर।